घोसपुर ऐं भरपासे वारे इलाइक़नि में ॾोहारनि जो राज बरक़रार। भत्ता माफ़िया ॾोहारनि शरीफ़ शहरनि जो जीअण जंजाल करे छॾियो। आवाम पुलिस जी कारकर्दगी मां सख़्तु मायूस। ताज़े वाक़े में शहर में पकोड़ा खपाए पंहिंजो ऐं बचनि जो पेट पालींदड़ हिंदू मिस्किन सनी कुमार बैरागी खे मोटरसाइकिल सवार ॿिनि अणॼातल हथियारबंदनि पेट ते पिस्टल रखी 2 ॾींहंनि अंदरि 2 लख रुपया गॾु करे ॾियण जी धमकी ॾिनी आहे। पैसा न ॾियण तां दुकान या घर ते हमलो करे मारे वञण जूं धमकियूं पिणु ॾिनियूं आहिनि। मुतासिर नौजवान शहर जी नेशनल प्रेस क्लब पहुची दाईंदे चयो त शहर जे मुखी पाड़े में शाम जो रेड़ी ते पकोड़ा खपाए पंहिंजो ऐं बचनि जो पेट पालींदो आहियां। अॼु कंहिं कम सां बाज़ार वञी रहियो हुउसि त पोयां 2 बुट बदल अणॼातल हथियारबंदनि अॻु वठी पिस्टल कढी पेट ते रखी धमकी ॾिनी त वाणिया हिते रहणो अथई त 2 ॾींहंनि अंदरि 2 लखनि जो बंदोबस्तु करे छॾ, न त दुकान या घर में घिड़ी हमलो करे क़त्ल कंदासीं। मुतासिर सनी बैरागी जो पुलिस जे आला अख़्तियारनि ऐं इलाइक़े जे चूंडियल नुमाइंदनि खां तहफ़ुज़ जो मुतालबो वाज़े रहे त गुज़िरियल 1 महीने खां ॾोहारनि शहर जे हिंदू वापारियुनि खे टारगेट करे लखियूं रुपया भत्तो घुरण जूं धमकियूं ॾियण जो सिलसिलो जारी रखियो आहे, जंहिं सबबु केतिरा ई हिंदू अबाणा अझा छॾे भारत वञण जूं तयारियूं करे रहिया आहिनि। सवार मुझे मथो पिस्टल रखी करे मांखे धमकियूं ॾींदा, मांखे चवंदा तो कहिड़े असां फोना कयूं था, तूं असांजी फोन नथो खणे, तूं एॾो मोतबर आहे। पिस्टल खणी करे मुंहिंजे पेट में रखी अथऊं। 3 चकर मांखे चयो अथऊं तुंहिंजो पेट फाड़ियूं, तुंहिंजो पेट फाड़ियूं, हणी 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 चए 1 ॾींहं जे अंदरि 2 लख रुपया पंहिंजी दुकान ते रखजांइ। असांखे तुंहिंजे सॼी हली चली जी ख़बर आहे, तुंहिंजा ॿार काॾे अचनि था, काॾे वञनि था, केॾी महिल हलनि था, स्कूलनि जी सभु शइ जी ख़बर आहे। सुभाणे असांखे शाम जो तुंहिंजे दुकान ते 2 लख रुपया पिया हुजनि, न त असां हुते सिधियूं गोलियूं हणी करे तोखे हली वेंदासीं, तुंहिंजा ॿार बि असां न छॾींदासीं। मुंहिंजो मुतालबो इहो आहे, आला अमलदारनि खे मुंहिंजी अपील आहे, IG सिंध के, कंदकोड़ जे घोसपुर जे SHA के, SP के, वॾा वॾा जेके सरदार आहिनि, मीर आहिनि, जेके पीर मुर्शिद जेके आहिनि, सभिनी खे अपील आहे त मां ग़रीब जो मसइलो हल करे वञे, मूंखे बचाए वञे। मुंहिंजा नासूम ॿार आहिनि।